नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे इलाज लाइ मुफ़्त मेडिकल कैंपूं क़ाइमु करणु ऐं राशन विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। एस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि सॻियूं शहर जे अल हुसैनी इमाम बारगाह में समाजी तंज़ीम तरफ़ां हिक ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जो चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं। फैज़गंज में JUI पारां कराचीअ जे बैतुल सलाम इदारे जे ताउन सां 5000 खां मथे ॿोॾि मुतासिरनि में राशन ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। मौलाना नसीर सोलंगी, मौलाना फज़ल रहमान सुमरो ऐं ॿियनि चयो आहे त फैज़गंज तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि पकाचांग, करूंडी, उखरी चौदगी, भंगो बहण, कोटलालू ऐं ॿियनि शहरनि में ॿोॾि मुतासिरनि में राशन, मच्छरदानियूं ऐं मच्छर मार लोशन विरहायो वियो। रोहड़ीअ में अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अवेस कादिर शाह जी हिदायतुनि ते सखर आल पाकिस्तान घञा इतिहाद पारां PPHI जे ताउन सां ॻोठ गोल अली वाहड़ में मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई ऐं माहिर डॉक्टरनि मेडिकल जूं टेस्टूं करे दवाऊं पिणु ॾिनियूं। मटियारी में अॻूणे ज़िले काउंसिल जे चेयरमैन ऐं PP अॻवान मखदूम फ़खरुज़्ज़मा पारां ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा ऐं आसपास जे सवें बरसात मुतासिरनि में राशन बैग्स खां सवाइ मासूम ॿारनि में कपिड़ा, जूता ऐं ॿियो घरेलू सामान विरहायो वियो। बुलड़ी शाह करीम वेझो कपूर मोरीअ ते ॿोॾि मुतासिरनि लाइ अलख़िदमत फाउंडेशन पारां 170 टेंटुनि ते मुश्तमिल ख़ैमा बस्ती कैंप क़ाइमु करे खेनि राशन, मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान फ़राहम कयो पियो वञे। टंडो आदम खे बचाइण लाइ ॾिनल बचाव बंद ते पाणीअ जी सतह में वाध बाअसरनि पारां ज़मीनूं बचाइण लाइ पाणी बंद ते छॾियो वियो। इंतज़ामिया मशीनरीअ ज़रिए कट बंदि कराए छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि टंडो आदम शहर खे बाईपास वटि ॾिनल बचाव बंद ते मशीनूं हलाइण बावजूदि पाणीअ जी सतह घटिजण बजाए वधी रही आहे। पतो पियो आहे त बाअसरनि पारां पंहिंजी ज़मीनुनि मां पाणी कढी बचाव बंद वारे पासे मोकिलण सबबि उहा सूरतहाल पैदा थी। गुज़िरियल राति देरि सां ज़मज़म CNG भरिसां बचाव बंद खे कट ॾेई बरसाती पाणी हिंजोड़ ढंढ में छोड़ कयो वियो, जेको 7 कलाकनि ताईं वहंदो रहियो। इत्तला मिलण ते फोकल पर्सन पारस ॾेरू इंतज़ामिया सां राब्तो करे खेनि ॾिनल कट बंदि करण जी हिदायत कई। बाद में असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम इमरान नज़ीर शेख ऐं ॿियनि कट बंदि कराए छॾियो। डिप्टी कमिश्नर ओभर राजा तारिक जी सदारत हेठि 12 रबिउल अवल जे हवाले सां इजलास कोठायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि इजलास में आलमनि ऐं समूरनि लाॻापियल इदारनि खे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नरनि, असिस्टेंट कमिश्नरनि शिरकत कई। रबिउल अवल जे हवाले सां जुलूस ऐं गुज़रगाहुनि जे चौधारी, सफ़ाई ऐं रोशनीअ जा इंतज़ाम करण लाइ आलमनि दरख़्वास्त ॾिनी। डिप्टी कमिश्नर ईस्ट राजा तारिक हुसैन समूरनि लाॻापियल इदारनि खे कमु करण जी हिदायत कई। ड्रखण में क़तल थियल मीर चांडियो मामले बाबति SSP शिकारपुर ऑफिस जे तर्जुमान पारां जारी कयल बयान में ॼाणायो वियो आहे त मीर चांडियो बिरादरीअ जे झेड़े में क़तल थी वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोई मूजिबि हुन चयो आहे त वाक़े जी बर वक़्ति FIR दाख़िल कई वई आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हणी कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई जारी आहे। ओॾां झेड़े जा मुख्य कारण साम्हूं आया आहिनि। घर में ज़ाल मुड़ुस जो पाण में झगड़ो थियो, जंहिं ते मुड़ुस पंहिंजी घरवारीअ खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। जंहिंखां पोइ ज़ख़्मी औरत जा भाइर भेण जे घर आया ऐं औरत जे मुड़ुस खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो ऐं संदसि भाउ खे क़तलु कयो। न्याणी हसीना फारूक चांडियो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। नौशहर फ़ेरोज़ शहर मां गंदगी ऐं बरसाति जो पाणी नेकाल न करण ख़िलाफ़ ताजिर बिरादरी, दुकानदार एसोसिएशन, सिविल सोसाइटी, शहरी इतिहाद, वुकला इतिहाद ऐं सहाफ़ी इतिहाद पारां एहतजाजी रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिबि सीनियर वकील अब्दुल सत्तार लहराणी, जमशेद मेमण, अकरम पीरज़ादा, यूनिस राजपर, ख़ालिद सैफुल्ला अब्बासी, अब्दुल कदीर मेमण ऐं ॿियनि पारां रियाज़ कॉलोनीअ खां रैली कढी शहर जो गश्त कयो ऐं DC ऑफिस जी मेन गेट ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो आहे त मुलाज़िम वीज़ा ते आहिनि, ऑफिसर रुॻो हराम पिया खाइनि। ही अवाम जा ख़ादिम आहिनि, पर हुननि खे अवाम जी का बि परवाह नाहे। हुननि जो चवणु हो त सफ़ाई न थी त पाणी नेकाल न थियो त DC ऑफिस जी गेट अॻियां धरणो हणी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सिंध जे दाहफ़ोम जे मरकज़ी सरबराह हैदर ख़ान शर ॾहर की प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इरिगेशन इंजीनियर ख़ुर्शेद खोखर ॾहरवाह जे टुटियल पुल जो मरमती कम जी आड़ में आबादकारनि सां नाजाइज़ी करे रहियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर रतन लाल मूजिबि हुन चयो आहे त कम में सुस्त रफ़्तारीअ सां गॾोगॾु नाक़स मटीरियल पिणु इस्तेमालु कयो पियो वञे। हुन जो चवणु हो त बरसातुनि सबबि आबादकारनि जो फुटीअ जो फ़सुलु तबाह थी वियो आहे ऐं हाणे वरी इंजीनियर ख़ुर्शेद खोखर हथरादू धिका ठाहे पाणी बंदि करे आबादकारनि जो माशी क़त्लेआम करे रहियो आहे।
कंडियारो भरिसां कमालदेरो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल थी वई, कंहिं वक़्त बि किरण जो इम्कान आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मलाह मूजिबि कमालदेरो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो बुनियादु 1985 ईस्वीअ ते रखियो वियो, जंहिं बिल्डिंग खे 37 साल थी विया आहिनि ऐं हिन वक़्ति बिल्डिंग ज़बून हाल थी वई आहे, कंहिं वक़्त बि किरी सघे थी। ख़ौफ़ खां ॿारनि जा वालिदेन पंहिंजे मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे स्कूल नथा मोकिलीनि ऐं बिल्डिंग किरण जे ख़ौफ़ में 400 मासूम ॿारनि जी तालीम तबाह पई थिए। स्कूल जे उस्तादनि ॿुधायो आहे त असां DO, DA ऐं आला ऑफिसरनि खे केतिरा ई दफ़ा चयो आहे, पर उन ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। शहदादकोट में सरकार पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाज करे नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर ख़ान बिरोही मूजिबि शहदादकोट में गर्ल्स कॉलेज में तरसियल बोर्ड मुतासिर मर्दनि, औरतुनि ऐं नंढनि ॿारनि ज़ुल्फ़कार बुरगड़ी, मुर्तज़ा मक्सी, गुल मोहम्मद लाशारी, शाज़िया, सायरा ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त महीने खां वधीक अरिसो थी वियो आहे, असीं गर्ल्स कॉलेज रिलीफ कैंप में तरसियल आहियूं। इंतज़ामिया को बि रिलीफ नाहे ॾिनो, फ़ाक़नि ते ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं।